नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा हलूं। कंदकोट के मशहूर स्कूल गवर्नमेंट मेहरान हाई स्कूल के ॿाहिरां म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबब स्कूल ॿाहिरां गुज़रियल कुछ सालन खां गंदगी जो ढेर लगल है, जंहिं करे शहरनि ऐं स्कूल जे शागिर्दनि खे अचण वञण में तकलीफ़ थी रही है। इन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे कंदकोट में अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी जोंसाल पंहिंजी इन रिपोर्ट में। सर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही कंदकोट जो मशहूरु स्कूल आहे, जंहिं जे ॿाहिरियां म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबबि गुज़िरियल कुछ सालनि खां गंदगी जो ढेर लॻल आहे। ही गवर्नमेंट मेहरान हाई स्कूल कंदकोट जो मशहूरु स्कूल आहे, जंहिं में तक़रीबन 1100 शागिर्द स्कूल में पढ़ंदा आहिनि, जन खे अचण वञण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि जो चवणु हो त DC मुनवर अली मिठियाणी ऐं TM मक़सूद जतोई खे काफ़ी भेरा दरख़्वास्त कई आहे। हिननि चयो त म्यूनिसिपल कमेटी वारनि सफ़ाई बदिरां स्कूल जे भित खे ट्रैक्टर जो टक्कर हणी स्कूल जे भित खे किराए छॾी। हिननि वज़ीर आज़म इमरान ख़ान, वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील कंदे चयो त DC मुनवर अली मिठियाणी ऐं TM मक़सूद जतोई खे हटाए शहर के वधिक गंदगी का बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।